तरक्की पसंद पार्टी के सरबराह डॉक्टर कादर मक्सी, अवामी तहरीक के सदर डॉक्टर रसूल बख्श कासकेली, GSM कौमी माज चेयरमैन सनान कुरैशी, GSM माज चेयरमैन रियाज अली चांडियो, जसकम अगवान असलम खैरपुरी, GSM कौमी पार्टी के जनरल सेक्रेटरी मोहम्मद अली खुश्क, अवामी पार्टी के जनरल सेक्रेटरी नूर नबी राहूजो, हुर्रियत मज़ाहमत तहरीक जो मरकज़ी अगवान महरान मेमून ऐं रोशन लीबुलो, टाडा कादर रांटो, दीदार शाम ऐं कादर चन्ना शिरकत कई। सिंध यादि रहे, सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ के कंहिं बि ऑर्डिनेंस जे ज़रिए सिंध जी ज़मीन ते वालार करण न ॾींदी। सिंध जो अवाम उन जे ख़िलाफ़ ऑर्डिनेंस रद्द थियण ताईं भरपूर मज़ाहमत कंदो। ऑर्डिनेंस जारी कंदड़ वफ़ाक़ी सरकार खे इहो यादि रखणु घुरिजे त पाकिस्तान घणक़ौमी वफ़ाक़ आहे जंहिं में शामिल सभई क़ौमूं बराबरीअ जी हैसियत में हक़ रखनि थियूं। असांजी सरज़मीन का मक़बूज़ा ऐं मफ़तूहा कोन्हे जंहिं ते इस्लामाबाद जी सरकार जे ऑर्डिनेंस जे ज़रिए वालार करे। पाकिस्तान जे आइन में सभिनी क़ौमी वहदतुनि जी जाग्राफ़ियुनि जो तहफ़्फ़ुज़ यक़ीन ॾियारियल आहे। पर हिननि ॿेटनि ते वफ़ाक़ी अथॉरिटी ठाहिण जो ऑर्डिनेंस ॿुधाए थो त असीं पाकिस्तान जे अंदरि महकूम आहियूं जंहिंजे करे सरज़मीन सिंध ते इसराईल वांगुरु अथॉरिटी ठाहे तरक़ीअ जे नाले ते कब्ज़ो कयो वञे थो। PTI जी मौजूदा वफ़ाक़ी सरकार सां गॾोगॾु सिंध जी पीपल्स पार्टीअ जी सरकार सिंध जे ॿेटनि वारे मामले ते ॿिटी राय रखे थी। सिंध जे अवाम खे बेवकूफ़ बनाए रही आहे। गवर्नर सिंध इहो तस्लीम करे थो त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, पर उन्हीअ ते जारी कयल ऑर्डिनेंस खे सिंध जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ न आहिनि नथो सम्झे ऐं मथां वरी वफ़ाक़ी वज़ीर इहा दावा थो करे त ॿेट पोर्ट कासिम अथॉरिटीअ जी मिल्कियत आहे, जॾहिं पीपल्स पार्टी हिकु तरफ़ इन ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ बयानबाज़ी करे रही आहे, पर ॿिए वक़्तु ताईं सिंध असेंबलीअ में उन जे ख़िलाफ़ का बि करारदाद पेश न करे सघी आहे। सिंध जो अवाम जॾहिं उन्हनि ॿेटनि ते एजाज़ करणु वञणु चाहे थो त उन्हनि खे बंदूक ऐं वर्दी ऐं ताक़त सां मोटायो वञे। मथां वरी सिंध जो वज़ीर आला इहो चए थो त कंहिंखे बि उते वञण खां केरु रोके नथो सघे। असीं सम्झूं था त सिंध जी सरकार पंहिंजी सरज़मीन जे आइनी ऐं क़ानूनी मालिकी न करे सघी आहे। अॼु सिंध जा ॿेट वफ़ाक़ जे कब्ज़े में वञी चुका आहिनि ऐं उते कंहिं बि सिंध जे माण्हूअ खे वञण जी इजाज़त कोन्हे। अॼु उते जे मुक़ामी मुहाणनि खे वञण खां रोकियो वञे थो। अहिड़ी सूरत हाल में सिंध सरकार पंहिंजे हुकुमरानी जो अख़लाक़ी जवाज़ विञाए चुकी आहे। उन्हीअ सां गॾोगॾु वफ़ाक़ी सरकार पिणु ऐं इन खां बालातर ऑर्डिनेंस जारी करे वफ़ाक़ ऐं क़ौमी वहदतुनि जे विच में हिकु ख़लीज पैदा करण जो बुनियादु विधो आहे। इन करे उन्हनि बि पंहिंजे आइनी किरदार में कोताही करे क़ौमी वहदतुनि जे ॾोही हुजण जो सबूत ॾिनो। असीं सिंध जी अवाम सां इन ऑर्डिनेंस खे हर हाल में रद्द कराईंदासीं, जंहिं लाइ सिंध एक्शन कमेटी पारां हैदराबाद में 1 नवंबर ऐं कराचीअ में 15 नवंबर ते भरपूर एहतजाजी रैली कढण जो फ़ैसिलो कयो। PDM जी मरकज़ी क़यादत जी तरफ़ां सिंध जे ॿेटनि मुतलिक़ सिंध जे अवाम जे मौक़िफ़ जी हिमायत करण जी अर्ज़ा कई। सवाल हुजे दोस्तों
अजीम बात सवाल है सही सवाल है इन ऑर्डिनेंस स्टेट पंजाब को कानूनी तरीके से उतां को लाइबल जोड़ियो आहे कानूनी तौर ते असां ही बि कानून आहे असां पंहिंजी अवाम जी घुर था करियूं ऐं कानून खे अगरि बेकानूनीअ जे अंदाज़ में इस्तेमालु कबो त उहो कानून बि उहो ई कानून रहंदो हीउ जेको हींअर जेको हिननि कयो आहे ऑर्डिनेंस इहो बि कानून ठाहियो अथनि पर हक़ीक़त में कानून त असांजे ख़िलाफ़ु आहे न उन करे इन कानूनी घुर्जुनि ऐं इन अदालतुनि ऐं इन खां असीं कोन कंदासूं आवाम जी असीं पंहिंजे प्रोटेस्ट सां ऐं पंहिंजे कोशिशुनि सां असां इनशा पंहिंजा हक़ वठूं लीगल असीं सम्झूं था चवंदा बाबा सही सिधी ॻाल्हि आहे बाबा ऑर्डिनेंस निकितो आहे हाणे करे इन मां असांखे फ़ाइदो कोन थींदो आहे अलबत्ता वधीक नुक़सानु थींदो फ़ाइदो मिले हा त असीं छा जे लाइ घुर करियूं असीं सम्झूं त फ़ाइदे कोन्हे हीअ वालार आहे हीअ वफ़ाक़ जी वालार आहे हाणे फाटा त हलियो वियो KPK में पर हाणे हिन खे एक्वायर करणु चाहियूं अच्छा डॉक्टर साहब मुंहिंजो सुवालु इहो आहे त सिंध जो माण्हू जेको एहतिजाज करे थो ज़बरदस्त एहतिजाज थियनि पिया सिंध अंदरि उन खां पोइ वफ़ाक़ उते जेके ॾिंगी ऐं भंडार ते जेको हींअर तरक़ियाती कमु बि शुरू कयो तव्हां छा था सम्झो त वफ़ाक़ सिंध जे माण्हुनि खां ॾिनल छा मामिलो आहे आख़िर उते हिन वक़्तु बि उन ॿेटनि ते कमु पियो हले ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां त भंडार ते त अञा कोन्हे ॾिंगी ॿेट ते उन्हनि कमु शुरू कयो आहे उहो बि सिंध हुकूमत जी मौक़े परस्त पॉलिसी ऐं मफ़ाद परस्ती करे जेकॾहिं सिंध हुकूमत उन्हनि खे NOC जारी न करे हा त पोइ वफ़ा खे इहा हिमत कोन थिए हा त उते पंहिंजा कंस्ट्रक्शन जा सामान उते लाहींदा या कम जी शुरूआत करे सघनि हा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मौक़े परस्ती जे करे हुननि उहो शुरू कयो आहे हाणे असां इन पाकिस्तान पीपल्स पार्टी ते ई जॾहिं अवाम जो दॿाउ आयो त हुन पंहिंजो इहो NOC त वापसि वरिती आहे पर हाणे वफ़ाक़ी हुकूमत NOC खे खंघे नथी NOC खे रद्द करण वारी ॻाल्हि खे नथी खंघे पर हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ इख़लाक़ी तरह पाबंद थी वई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी त ईंदड़ सिंध असेंबली जे इजलास में इन जे ख़िलाफ़ु रेज़ोल्यूशन मूव करे छो जो सॼे पाकिस्तान जा बलोचिस्तान जा पश्तूनख्वा जा नुमाइंदनि सेनेट में क़ौमी असेंबली में रिथ आणे छॾी आहे बहस जे लाइ इन जो रिथ आणे छॾी आहे त जेकॾहिं सिंध असेंबली इन जे हक़ में क़रारदाद पास नथी करे त पोइ वफ़ाक़ी पार्लियामेंटुनि में उन जी एॾी अहमियत कोन रहंदी सिंध असेंबली खे आइनी तरह इहो इख़्तियार आहे त जॾहिं उहो रेज़ोल्यूशन पास कंदी त माना ऑर्डिनेंस ख़ुदि ब ख़ुदि रद्द थी वेंदो डॉक्टर पीपल्स पार्टी केतिरी संजीदा सम्झौता असेंबलीअ में जेको असां रिथाइण जे लाइ जेकॾहिं रिथाइण खां पास थी वञे त छा था सम्झो त रुकी थी वञे पास थियण सां ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां त सिंध जेको आहे उहो तव्हांजो ई मुंहिंजो मसइलो आहे तव्हां ऐं असां सिंध खे मां सम्झूं था ऐं सिंध जे हवाले सां जीअण मरण जो तालुक़ु ॾिसूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि सिंध जेको आहे हिकिड़ो कारोबार जो ज़रियो आहे छो जो सिंधिया माण्हू उन्हनि खे वोट ॾियनि था वोट जे ज़रिए हुकूमत में वञनि था हुकूमत जे ज़रिए उहे लुट फुर कनि था त सिंध हुननि वटि सवाइ इक़्तिदार बादशाही लुट फुर जे वसीले खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खां इहा तवक़ो रखनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध खे जीअं कॉम्प्रस नुक़्ते निगाह खां पंहिंजी माउ सम्झी उनजी समूरी इज़त वक़ार असमत जे लाइ कमु कनि था पाकिस्तान पीपल्स पार्टी को अहिड़ो कमु कंदी या तवक़ो न रखणु खपे इन जे करे सिंध जी क़ौमी वहदत जी बका आहे हाणे ॾिसो न क़ौमी वहदत पाकिस्तान में जीअं असीं शामिलु थिया आहियूं पाकिस्तान जे आइन में लिखियल आर्टिकल 172 में त 12 नॉटिकल माइल्स समुंड जी ख़ुश्की खां वठी 12 नॉटिकल माइल्स समुंड जे अंदरि इहो सिंध जो हिसो आहे हाणे पहिरीं इहा बकवास पे हली त कराची खे वफ़ाक़ जो इलाइक़ो करार ॾियो छो जो कराची में गंद नथो साफ़ु थिए फलाणो नथो साफ़ु थिए पीअण जो पाणी कोन्हे हाणे हुननि वरी ॿियो तरीक़ो कढी वरितो आहे त बाबा जेके ॿेटनि खे कब्ज़ो करियो तव्हांखे यादि हूंदो त कुझु वक़्तु अॻु में इमरान ख़ान जी सरकार में उते तेल जी वॾे खां वॾी खोजना हली पई
ऐं इमरान ख़ान टेलीविज़न ते प्रेस कॉन्फ्रेंस कयो त एॾा वॾा ज़ख़ीरा तेल जा समुंड मां निकिरनि पिया जो सऊदी अरब जे ज़ख़ीरनि खां ॾौणा हूंदा मात ॾेई छॾींदा, पर पोइ अचानक तव्हां ॾिठो त उन्हनि ज़ख़ीरनि खे हिननि बंदि करे टेप करे चई छॾियो त कुझु न लधो आहे। त माना ही समुंड खे वालारणु कब्ज़ो करणु वफ़ाक़ जो ही सिधो सिधो आहे त सिंध जी क़ौमी मिल्कियत खां ऐं सिंध जी क़ौमी वहदत खां सिंधियुनि खे लातालुक़ करण जे बराबरि आहे। असीं सिंध जा माण्हू सम्झूं था त जेकॾहिं हिकिड़े दफ़ा वफ़ाक़ी टेरिटरी डिक्लेयर थी वई ऐं ही क़ाबिले अमल अची वई त माना सिंध जी क़ौमी वहदत ख़ुदि ब ख़ुदि टुकड़ा टुकड़ा थी वई, उन जी जाग्राफिकल हदूं जेके आहिनि उहे चैलेंज थी वयूं। पोइ अॼु ॿेट सुभाणे सुपर हाईवे, टे ॾींहं करा जा ठटे जा शाह बंदर जा सामुंडी किनारा, ईअं उहो सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे पंहिंजी पीउ बा ॾाॾे जी जागीर सम्झंदा, खाईंदा रहंदा। इन करे इहो असां तइ कयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे आसिरे सिंध जी क़ौमी जंग छॾण जे बजाए असां पंहिंजी पाण पंहिंजे वतन जी बका जी जंग विढ़ंदासीं। ऐं सिंध एक्शन कमेटी साईं जलाल महमूद शाह जी अॻुवाणी में तव्हां ॾिसो था पंहिंजी पूरी ज़िम्मेवारी महसूसु कंदे क़ाबिले अमल आहे। इंशाअल्लाह ही जेके बि प्रोग्राम करणु वञूं पिया, पहिरीं नवंबर ते हैदराबाद ऐं 15 नवंबर ते कराची, इन में सिंधी अवाम जी शिरकत ऐं सिंधी अवाम जो जेको सो सैलाब तव्हांखे ॿुधाईंदो त सिंध जा माण्हू पंहिंजी बकाई जंग पाण विढ़ंदा, कंहिंजे आसिरे विढ़ण जे लाइ तयारु न आहिनि। डॉक्टर साहब ये पीटीएम जो कोई ईंदो है ना पावर शॉट में छा समझो त इमरान खान घबराइण शुरू कंदो या ॾिसो हाणे पीटीएम जेको आहे न उहो आहे इक़्तिदार जी रसाकशी। असां पीटीएम जी आजा कई आहे त हुननि ॿेटनि जे मसइले सिंध जी हिकिड़ी कड़ंदड़ तकलीफ़ आहे, उन ते हुननि ज़िम्मेवारी महसूसु कई ऐं सभिनी अॻुवाणनि कराची में उन ते मौक़िफ़ रखियो। छो जो जेके जज़ीरा वञनि पिया उहे सिंध ऐं बलोचिस्तान जा गॾियल वञनि पिया। बलोचिस्तान जी सामुंडी हदुनि में बि जेके जज़ीरा आहिनि ऐं सिंध जी सामुंडी हदुनि में जेके जज़ीरा आहिनि, इहे गॾे हू जेको फेडरल टेरिटरी ठाहे ऐं उनखे कब्ज़ो करणु पिया वञनि। त हीउ सिंध बलोचिस्तान जो गॾियल मसइलो आहे ऐं उन खां पोइ वफ़ाक़ी पार्टी ने हिन ते ज़िम्मेवारी महसूसु कई आहे। बाक़ी हाणे हीअ इक़्तिदार जी रसाकशी आहे। फ़िलहालु त इमरान ख़ान सॼी अपोज़िशन खे ढोड़ाए इक़्तिदार में मज़े सां वेठो आहे, बादशाही पियो करे। ऐं जॾहिं इमरान ख़ान जा ॾींहं पूरा थींदा हुनखे खुटी कढ़ंदी त वरी हिननि जो वारो ईंदो। त इन इक़्तिदार जी लड़ाई में असां ज़रूरु पाकिस्तान जे शहरी जे हैसियत सां कंसर्न त आहियूं त मुल्क में छा पियो थिए, कहिड़ी तब्दीली अचे पई, आवाम जे हक़ में आहे या न आहे, पर असां हिन वक़्तु असांजो सॼो ध्यानु जेको आहे पंहिंजे वतन जी बका ऐं क़ौमी वहदत जे इस्तेकाम जे लाइ। साईं हाणे इहो आहे त सॼी सिंध मां समूरियूं सियासी पार्टियूं जेके UN सिंध एक्शन कमेटी जूं नुमाइंदा पार्टियूं आहिनि, पंहिंजी पंहिंजी पूरी अवामी ताक़त वठी ईंदियूं। हैदराबाद जी जेका पहिरीं तारीख़ वारी आहे, हैदर चौक ते असां माण्हुनि खे गॾु थियण जी अपील कई आहे त जेके बि सिंध जा ईंदा सियासी कारकुन, सिंध जा माण्हू, शहर जा माण्हू गॾु थी पोइ असां मार्च कंदासीं। मार्च करे असां शहबाज़ बिल्डिंग जे साम्हूं जेको हीउ थधी सड़क वारो रोड आहे, इन रोड ते अवामी एहतिजाजी रैली थींदी। उन में पंहिंजा अॻुवान जेके आहिनि उहे सियासी तक़रीरूं कंदा, मौक़िफ़ ॾींदा। अहिड़े तरीक़े सां कराची जी जेका रैली आहे 15 नवंबर ते, उहा बि रैली सॼी सिंध जा कारकुन, कराची जा शहर जा माण्हू, माहीगीर मल्ला, इहे समूरा असीं गॾु थींदासीं शाहराह फैसल ते। ऐं शाहराह फैसल खां पोइ इहो काफ़िलो हलंदो हलंदो गवर्नर हाउस जे उन ग्राउंड ते, ऐं पोइ उते जेको बि सियासी अवामी ताक़त जो एहजाज आहे, मौक़िफ़ आहे, उहो उते पेश कयो वेंदो। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ो त वफ़ाक़ी हुकूमत सां जेको NOC सिंध हुकूमत ॾिनी, ॿिए तरफ़ त कल्ह बिलावल भुट्टो जेको जलसे में वफ़ाक़ी सरकार खे 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे। तव्हां इन मामले खे कीअं था सम्झो त हिकु तरफ़ त NOC ॾिनी पई वञे, ॿिए तरफ़ त अल्टीमेटम ॾिनो पियो वञे वफ़ाक़ी सरकार खे त हीअ सदारती आर्डीनेंस वापसि वरितो वञे? ॾिसो अल्टीमेटम त कुझु कोन्हे न। अल्टीमेटम छा आहे? इहा इख़लाक़ी ज़िम्मेवारी हुई बिलावल भुट्टे खे पहिरें ॾींहुं, जंहिं ॾींहुं इहा ॻाल्हि आई ऐं सिंध जे माण्हुनि गॾिजी घुर कई हुई त सिंध असेंबली करारदाद पास करे, उन वक़्तु ई हिननि खे असेंबली जो इजलास हंगामे रिक्विज़िट करे या करारदाद ते मूव करणु खपे हा। हाणे जॾहिं हू डीमोरलाइज़ थी आहे सिंध हुकूमत, हेॾी सारी असांजे क़ौम परस्तनि जो ऐं मक़ामी माहीगीरनि जो गॾियल काफ़िलो जॾहिं उन्हनि ॿेटनि ते वियो आहे ऐं उहा हक़ीक़त दुनिया जे ॾाढो साम्हूं आंदी आहे त बाबा हीअ त ॾिंगी ॿेट ते त असांखे फोर्सिस वेठा आहिनि, असांखे अलाउ न कयो अथनि, माना उते कमकार जी एक्टिविटी शुरू थी वई आहे। पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ हीअ सिंध में डीमोरलाइज़ेशन थी वई आहे, उनखे
आख़िरकार सिंध जे वोट जी ज़रूरत आहे त हुननि खे ख़बर आहे त जेकॾहिं इहा कावड़ गुस्सो ईअं मल्टीप्लाई थी वेंदो त सुभाणे उनजी सियासत जी काया पलट थी वेंदी। इन करे उन्हनि जी ज़रूरत आहे त हू असेंबली में करारदाद पास कनि। असेंबली जी करारदाद सां असांजी जदोजहद खे वॾे खां वॾी इख़लाक़ी हिमायत मिलंदी। जीअं कालाबाग डैम तहरीक में तव्हां ॾिठो त 3 सूबाई असेंबलियुनि जॾहिं या ही जो वो इशू आहे पहिरीं